सोबे देरे में नौजवान साफ़ी मोहम्मद अली चन्ना जूं 2 मासूम न्याणियूं गुज़िरियल 1 साल खां दिमाग़ जी ॻुझी मर्ज़ में वरतल हुअण करे ज़िंदगी ऐं मौत सां जंग विड़ी रहियूं आहिनि। मोहम्मद अली चन्ना चयो त संदसि 2 न्याणियूं 1 साल पहिरियां ॻुझे मर्ज़ में मुब्तला थियण बैदि अॼु ताईं ठीकु न आहिनि थियूं। संदसि चवणो त हुन मुख़्तलिफ़ इस्पतालनि में इलाज करायो पर को बि फ़र्क़ु नाहे पियो। सर मसलो शायदि हिननि जो दिमाग़ सुकड़ी चुको आहे ऐं हिन जे मर्ज़ जी ख़बर डॉक्टरनि खे कोन पई पए पोइ हिन जे करे सिटी स्कैन या MRI कराई आहे ऐं इलाजु हुननि जो साल खां वठी इहो मसइलो हले थो पियो। पोइ डॉक्टर लिखींदो आहे त डॉक्टर लाड़काणे वारे ॾे तव्हां खणी वञो। पोइ मूं वटि वसाइल घटि हुजण जे करे मां न आहियां होॾे वञी सघियो। मां कोशिशि में नई में आहियां। हुन वधीक चयो त ॿिन्ही न्याणियुनि जो इलाजु कराची जे ख़ानगी इस्पताल में मुमकिन आहे जिते ख़र्च महांगो हुअण करे हू इलाजु कराइण जी सघ नथो रखे। सहाफ़ी बस वारनि खे अपील कई त नोटिस वठी न्याणियुनि जो इलाजु कराए हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk